बदीन में काउंसलरनि पारां यूसी चेयरमैन जी मुबैना करप्शन खिलाफ़ एहतजाज कयो वियो। काउंसलर गुलाम रसूल सूमरो, करमी काज़ी ऐं ॿियनि चयो त यूसी चेयरमैन हथ ठोकिया बिल ठाहे करोड़नि रुपयनि जी करप्शन कई आहे। हुननि चयो त हू केतिरनि ई ॾींहंनि खां एहतजाज कनि पिया पर केर बि ॿुधण वारो नाहे। हर महीने 5 लाख जो बजट अचे थी, जेका हैंड पंप, सिलाई मशीनूं, गटियूं, सोलर प्लेटूं ऐं प्लस जेके हिन वक़्तु साबुण प्लस में नालो छा ॾियणा हुआ, राशन बैग ॾियणा हुआ हिन कोरोना वबा जे हालात जे अंदरि। पर ही यूनियन काउंसिल वाद जेका आहे, जेको चेयरमैन परवेज़ सुमो अली थिएबो, इन्हनि कूड़नि बिलनि जे आसरे कूड़ा खाता ठाहे इन्हनि कूड़नि बिलनि जे मद में करोड़नि रुपयनि जी करप्शन कई अथनि। अॻवाननि चयो त यूसी चेयरमैन परवेज़ सूमरो चवे थो त हू सभिनी इदारनि खे संभाले पियो, केर बि खेसि कुझु न चवंदो। कूड़नि बिलनि जे मद जे ज़रिए उन्हनि पैसा कढाया आहिनि ऐं जेके कम अचणा हुआ हिन वबा जी हालत में, जेके माण्हुनि ते वबा जी सूरत हाल में हिकिड़ी आफ़त कड़की हुई, उन जा जेके पैसा ऐं साबुण आया उहो बि हिकु हिकिड़ो साबुण विराए, बाक़ी टोटल मां बिल कूड़नि मदन में उहो 1 लख रुपए जो कढाए हलिया विया, जेको हुननि ख़र्ची मुंहिंजो ख़्यालु आहे 10,000 बि कोन कयो हूंदो। महिरबानी करे उन परवेज़ सुमरो ते ऐं थेबे साहब ते कार्रवाई कई वञे जीअं असां ग़रीबनि खे हक़ मिली सघे। काउंसलरनि मुतालबो कयो त यूसी चेयरमैन परवेज़ सूमरो ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि फंड ॾिना वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।